भगत कंदा हा। रात जो शुरू कंदा हा, सुबह जो 6 बजे ताईं। एक दफ़ो आयो एक गरीब, चईस दादा मुझे न्याणीअ जी शादी आहे। संत कंवरराम साहिब उनखे चवनि था अॼु असां भगत कंदासीं, असांखे जेको बि मिलंदो इहो सॼो असां तुंहिंजी न्याणीअ खे ॾींदासीं। ऐं बराबरि उन्हनि भगत कई। जेके वेठा हा, जेके ॿुधनि पिया भगत, उहे सभु जंहिंखां जेको पुॼे उन्हनि संत कंवरराम साहिब जी झोलीअ में विधो। उनमें ज़ेवर भी हुया, पैसा भी हुया। संत कंवरराम उहे सॼा उन न्याणीअ खे ॾिना। त कंदा हा भक्ति ॿियनि जी सेवा जे लाइ, ॿियनि जे कार्ज थियण जे लाइ। त संत जेके आहिनि उहे पंहिंजो कार्ज सम्झी करे कार्ज कंदा आहिनि। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। त जिनके जिनके बाबा जे अचण जी ख़ुशी आहे उथी करे पेर खणंदा ऐं ख़ुशी ज़ाहिर कंदा। ओ गुरु घर आयो आ भाग भला पाया मां, बाबो घर आयो आ भाग भला पाया मां। हिरन जा पार ठाए बाब लगे पाया मां, मोती जी माला ठाए। ओ गुरु मुंहिंजे घर ईंदो अंगण आबाद कंदो, बाबो मुंहिंजे घर ईंदो आबाद कंदो। ओ दुख मुंहिंजा दूर कंदो, भुल लगे हारींदो। गुरु घर आयो आ भाग भला पाया मां।
Thank you.